वेलकम बैक नाज़रीन। टिपिकल टॉक में उस्ताद खान साहब गेदड़ू खान साहब मौजूदु आहे असां वटि, जेको क्लासिकी मौसीक़ीअ ते हिकिड़ो उबूर रखे थो। हालांकि ख़बर हिननि खे रागनि जी बि न आहे त केतिरा आहिनि। साईं इहो ठाठ जी ॻाल्हि हले पई त केतिरा ठाठ आहिनि, केतिरा राग आहिनि, केतिरियूं रागणियूं आहिनि। साईं ॾिसो न, हाणे हर को पंहिंजो फनकार पंहिंजो राग पाण इजाद कंदो आहे। पाण राग कीअं इजाद कंदो? ॾिसो न, मां राग इजाद कयो आहे। हे ॾिसो, हे सुर आहिनि जेके मां पंहिंजा पाण ठाहिया आहिनि। ॾिसो, हे सुर अथव उहो पिटियल सुर। हाणे इन साॻे खे वरी पोइते वॼाईंदो त कीअं वॼंदो। हाणे वरी ही जेकी सितार आहे चोथो, वरी हे जेको आहे, हे जेको हाणे हिन सितार खणंदो टे खे, उनजो पंहिंजो आहे। कहिड़ो राग निकिरे थो हिन मां, कहिड़ो सुर निकिरे थो? इहे सुर जेके आहिनि, के पहाड़ी, के दरबारी, के जेको आहे सो सुर गेदड़ू हिकिड़ो मां पंहिंजो जेको इजाद कयो हाणे ॿुधायांव थो, उहे अथव। कंहिंजे पीउ खे ताक़त न ईअं वॼाए सघी। भला तव्हांजो कहिड़े ख़ानदान सां तालुक़ु आहे? हिकिड़ो त पटियाला ख़ानदान आहे जीअं। हा, असांजो पिटियल ख़ानदान आहे, पिटियल बाक़ाइदे। अच्छा। हा, से कोह जो पिटियल ख़ानदान। त माण्हू असां राग गाईंदा हुआसीं त पोइ वॾा जेके जुग जा माण्हू हूंदा उहे चवंदा हुआ त पिटियल हो तव्हां, यार पिटियल वाह जो ॻायो अथव, पिटियल वाह जो ॻायो अथव। पोइ ईअं असां पिटियल पिटियल थी वियासीं, पिटियल ख़ानदान। अच्छा। हा, घिसल पिटियल बि चई सघिजे थो। घिसल पिटियल बि चई सघो था, तमामु घणो हिन वक़्त ताईं असांजी पीढ़ हले थी पई। अच्छा। हा, हाणे जेको आहे सो ही कलाम मुंहिंजो आहे जेको उस्ताद फ़तेह अली हरू भरू पंहिंजे नाले ते करे छॾियो आहे। कहिड़ो साईं? मां कलाम ॿुधायांव थो। हिकु मुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे, जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे। मुंहिंजो हिकु मुंहिंजो, मां ईअं चयो आहे, हुन तुंहिंजो विझी करे पंहिंजो करे छॾियो। साईं हाणे हेॾो पुराणो कलाम आहे, मुंहिंजो वालिद साहिबु नंढे लाइ ॿुधंदो हुओ, मुंहिंजे दर्द दिलि जी दवा थी पवे हा, जे हिकु तुंहिंजो वाइदो। तुंहिंजो वालिद साहिबु, रेडियो ते हलंदो, तुंहिंजो वालिद साहिबु ॿुधंदो, असांजो पर ॾाढो ॿुधंदो। हाणे ॿुधाए, मुक़ाबले में खटे वियो मां न। हिकु तुंहिंजो वाइदो, हिकु मुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे, तुंहिंजे दर्द दिल जी, हाय तुंहिंजे दर्द दिल जी, तुंहिंजे दर्द दिल। दर्द वधीक न थी वियो? थोरो कुझु टेबलेट वठी छॾियो का? अञा ख़बर पवंदी ॻाइण जी। सरगम छेड़ियो था। हा हा, तुंहिंजे दर्द दिल जी दवा, दवा परे खां वठण विया शायदि, मेडिकल परे आहे। अञा हाणे ख़बर पवंदई। तुंहिंजे दर शदीद दर्द आहे। ॻायो था, दौरो पइजी वियो अथव। साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, कंहिंजे पीउ खे ताक़त न आई, आलाप खे ईअं खणी वञे। मां 10 कारे ते खणी वियो आहियां हिनखे। 10 कारो त हूंदो ई न आहे साईं, 7 कारो हूंदो आहे। कीअं न हूंदो? 7 ते बस राग खुटियो। असां बि वेठा आहियूं उस्ताद नज़ीर समेत, ईअं त न कयो, एॾी त न छॾियो वारो। उस्ताद नज़ीर खे कहिड़ी ख़बर जेकी असांखे ख़बर आहे? तव्हां त ॿुधायो तव्हां। मुझे दर्द दिल जी दवा दवा थी पवे हा, हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे हा, हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे हा, मुंहिंजे दर्द दिल। वॾो खिलायो था साईं, वॾो मञे वठा, वॾो खिलायो था यार, हाणे खिलायो था। ईअं खिलाईंदा माण्हुनि खे? हाणे हाणे तव्हांखे ख़बरूं पवंदियूं। अच्छा, हिकु दफ़े ईअं ई तव्हां घर में रियाज़ पिया कयो वेठा, तव्हांजो पुटु डिॼी भॼी वियो, इहो छा किसो? खिली वठो पोइ ॿुधाईंदोमांव, हुन तव्हांखे खिल घणी ईंदी। उस्ताद गुलज़ार अली ख़ान जेको आहे उहो ऐं मां गॾु ॻायूं पिया। असां ॿिन्ही जो वरी शागिर्दु आहे पंहिंजो हनीफ़ुल्लाह शारी। अच्छा अच्छा। हनीफ़ुल्लाह शारी जेको पंहिंजो इन जो वॾो भाउ आहे, वाहिद लाशारी, वाहिद लाशारी जो वॾो भाउ। जी जी। त उन छा कयो जो
हिकिड़ो जो पुटु आहे हुनजो नालो रखियो अथसि उस्ताद गुलज़ार अली ख़ान, पाण क्लासिकल फ़नकार। त सुबुह जो जेको जीअं मां ई रियाज़ कयो ईअं रियाज़ करे पियो, एतिरो छोकिरो 9 सालनि जो रड़ करे भॻो जबड़े घोड़ाड़े सिधो मां ॾे हलियो वियो। अच्छा, उस्ताद हनीफ़ लाशारी कढ थो ॿार जो आऊं पाटे थो। उस्ताद हनीफ़ लाशारी जेको आहे सो सिधो हुन भॻो चए पुट खे चई निभागा उस्ताद गुलज़ार अली ख़ान जो नालो रखियो थो मां, राग खां थो टुटी। अहिड़ा मतिलबु आलाप छेड़ा आला फेड़ा। अच्छा, हिकु दफ़ो तव्हांखे पाड़े वारनि को थाणे में बि बदिरायो, राति जो अधु राति जो उथी करे रियाज़ पिया कयो। साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, रियाज़ जेको आहे उहो कबो ई असुर जो आहे। हाणे ईअं बि त न आहे न 3:30 वॻे राति जो उथी तव्हां पाड़े वारनि जी निंड फिटायो ऐं राग कयो वई। सही, पाड़े वारनि खे घुरिजे त उहे लॾे वञनि, काई सुठी जॻह ते वठनि वञी घर। हिकु दफ़े ईअं थियो हुयो जो तव्हां मतिलबु ॻाइणु शुरू पिया कयो ऐं पाड़े में को कुतो भौंकणु शुरू पियो करे, तव्हां पाड़े वारे ॾे वियो त भाउ पंहिंजे कुते खे मना कर, मां रियाज़ थो कयां, त हीउ ॻाइणु शुरू थो कयां त हीउ कुतो भौंकणु शुरू थो करे, त हुन तव्हां खां पुछियो त वाघ पहिरियां तूं थो राग ॻाए या कुतो थो भौंके, तव्हांजो जीअं मां राग शुरू थो कयां त कुतो भौंके, त हुन तव्हांखे इहो ई चयो साईं अॻराई तुंहिंजी आहे, त ईअं न करे त कुतो बि न भौंके। साईं इहो त थिए थो न, ईअं त हाणे वाक़िया घणा तमामु थिया। थाणे में तव्हांखे ॿधो हुयऊं पाड़े वारनि जी शिकायत ते त तव्हां कयो पिया, पोइ थाणे वारा एसो चयो तव्हांखे, चयो त एसि ताईं न छॾींदोमांइ जेसि ताईं राग न ॿुधाईंदे। हा, पर पोइ मां राग ॿुधायोमांसि। अच्छा, तमामु घणो राग हो। इहो राग हुयो त लाकअप बि थी विया हुआ। हा, लाकअप में जेको मां कयो, कैदी थी सां मरण वैसा, कैदी थी सां मरण वैसा, कैदी थी वन चङे, मंदियां दा कम केड़ा जेलां विच, ओ मुजरिम थी सनी चङे, अला अला ऐसे छो बढ़िया हाल हवाली, ऐसे छो बढ़िया हाल हवाली, कद की तई उस ताद वाली, इन राग ते माना तव्हांखे चयूं त यार कढो हिनखे जान छॾायो। जान छॾियो बेसुरो ॻाए थो ॿाहिरि बि ऐं कुझु अंदरि कैदी बि हुया जेके ॾोह न पिया बासनि, तव्हांजो राग ॿुधी करे हुनजो असां ॾोह बासे हूंदा, असांखे हिनखे कढो रुॻो। हा, बसि हीअं ई थियो मसइलो। सही हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॿुधो, मसइलो इहो आहे जो राग सम्झण वारे खे सम्झ ईंदो, बाक़ी असां हरू भरू बि जेके कंदा आहियूं न, सा 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 जी मानी, आरोही अमरोही छा आहे? आरोही अमरोही इहो ॿुधायो थो तव्हांखे मां हाणे। आ रोई रोई अचु, अमरोही अमा ॾे रोई वञ, आ रोई अचु, अमा ॾे रोई वञ। सरगम में जेको हूंदो आहे सारे गमा पदा नि सा सानी दा पा मागारे सा, उहो मां थो तव्हांखे ॿुधायां। अच्छा, सारन जी सारे सारन जी मानी, सरे जो सारन जी मानी, सरे जो हो चंड ॾिसण आई, साईं गफ़ार तबसुम साहब जी शाइरी आहे, कल्ह समुंड किनारे ते उहो चंड ॾिसण आई, हिकु चंड तमाशो ॿियो चंड तमाशाई। पहिरियों पहिरियों मां ॻायो हो इहो गज़ल खे तव्हां खणी आया आहियो। हा, चंड ॾिसण आई, या चंड हो तमाशाई, या चंड हो तमाशाई, या हुई हुई तमाशाई। अच्छा, वरी अची यार। असल में मां जेको आयो आहियां उहो इन खां आयो आहियां त उस्ताद चङो घटि ॻाल्हाए थो, शादी आहे उते वेंदा। ठीकु आहे बाबा, ठीकु आहे, घटि ॻाल्हायूं था, ॻाल्हायूं था वधीक। ठीकु आहे, तूं वेह वरी वञ साम्हूं। बसि एतिरो मां ॿुधाइण आयो आहियां, प्रोग्राम हले थो। हा बाबा हले थो प्रोग्राम, वञ तूं होॾे वेह। अच्छा उस्ताद गेदुड़ा ख़ान साहब,
लतीफ़ सरकार जे मेले में तव्हांखे सकाफ़त खाते वारनि घुरायो, 3 ॾींहं तव्हां वेठा रहियो, तव्हांखे चांस न मिलियो, हिन में छा कंहिंजी साज़िश हुई? नसीर मिर्ज़ा जी, बख्शन मेहरानवी जी या? एक्चुअली मां ॻाल्हाईंदो आहियां सच। अच्छा, उते वरी माण्हुनि चयो त बाबा हिनखे न विहारियो, सच थो ॻाल्हाए। सच ॻाल्हाइजो तव्हां, पर ब्रेक खां पोइ तव्हां मोटे अची वियो सच जो पुछूं था त राज़ छा हुयो। ऐं नाज़रीन, ब्रेक जो वक़्तु थियो आहे टिपिकल टॉक में। ब्रेक खां मोटी अचूं था त उस्ताद गेदुड़े ख़ान साहब खां पुछूं था लतीफ़ सरकार जे मेले में हिननि खे छो न एंट्री मिली। मिलूं था ब्रेक खां पोइ।